हिते वांखे ख़बर ॾींदालू मोरो में साल अॻु क़त्ल थी वियल नौजवान बशीर अहमद लगाई जे खून जो निबेरो कयो वियो आहे। ॾोही धुर मथां 30 लख रुपया दंड मुक़रर करे धुरियूं खीर खंड थी वियूं आहिनि। साल अॻु ज़रदारी बिरादरी जे झेड़े में गोलियूं लॻण सबबि फौत थी वियल नौजवान जे क़त्ल जो निबेरो कयो वियो आहे। ॻुघिया बिरादरीअ ते ॾोह साबित थियण ते 30 लख रुपया दंड विधो वियो, जंहिंखां पोइ धुरियूं खीर खंड थी वियूं आहिनि। मोरे में 1 साल अॻु क़त्ल थी वियल नौजवान बशीर अहमद लगाई जे खून जो निबेरो कयो वियो आहे। ॾोही धुर मथां 30 लख रुपया दंड मुक़रर कयो वियो, जंहिंखां पोइ धुरियूं खीर खंड थी वियूं आहिनि। वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सरमंद रज़ा मस्तोई सां। सरमंद, अपडेट कजो, ही जेको जिरगो थियो आहे हिन हवाले सां। हाँ जी बिल्कुल, 1 साल अॻु ज़रदारी बिरादरीअ जे झेड़े में गोलियूं लॻण सबबि फौत थियल नौजवान बशीर अहमद लगारी जे खून जो निबेरो थी वियो। ॻुघिया बिरादरीअ ते ॾोह साबित थियण ते 30 लख रुपया दंड धुरियूं खीर खंड थी वियूं आहिनि। जॾहिं मोरछा जे गचे रोड ते 1 साल अॻु जेको ज़रदारी जी ॻुघिया बिरादरी जी धुरियुनि में मामूली ॻाल्हि तव्हां जेको थियो, जहिड़े दौरान फायरिंग ऐं गोली लॻण सबबि नौजवान बशीर अहमद लगारी मारिजी वियो हो, जंहिंजो फ़ैसिलो शहरी में नोहाणी हाउस जे सदर हाकिम खान नोहाणी ऐं लगारी वेलफेयर एसोसिएशन सिंध जे सदर डॉक्टर बरकत लगाई जे सरपंच जे हेठि थी गुज़रियो, जंहिंमें लगाई वेलफेयर एसोसिएशन ज़िले मसर जे सदर रेस लगारी अॻूणे यूथ चेयरमैन बशीर लगारी रेस मोहम्मद अकरम भुॻियो, अमीन भुॻियो, शाह मोहम्मद कोराई ऐं ॿियनि शिरकत कई। फैसले में ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बैदि अमीन भुॻे जी धुर खे ॾोह साबित करण ते 30 लख रुपया दंड विधो वियो ऐं लगारी बिरादरीअ खां करे माफ़ी में वरिती वई। ॿिन्ही धुरियुनि फ़ैसिलो क़बूल करे भाकुर पए खीर खंड थी वियो ऐं मिठाई विराए दौर पिणु घुरी वई ऐं ख़ुशी जो इज़हार कयो। जी ठीकु आहे सरमंद, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।